दोस्तों अॼु नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी वारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी। दोस्तों तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदो हलां त पंहिंजावेरी ड्रामे में काफ़ी सीन हाणे तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। हिकु त दोस्तों हीउ जेको चाकर ख़ान आहे हाणे पंहिंजो गुस्सो पंहिंजी ताक़त जाबर ऐं ॿिनि वाठनि खे जेका ॿिया जाबर जा वाठ आहिनि इन्हनि खे ॾेखारींदो ऐं पंहिंजी ताक़त जो इस्तेमालु कंदो। उन्हनि खे ख़बर पवे त वाक़ई चाकर ख़ान एॾो ज़हीन एॾो ताक़तवर आहे वॾेरो। अहिड़े हिसाब सां हिन अञा कुझु नाहे कयो, लेकिन हाणे इहो जाबर वारनि जे मथां तशदुद कंदो। लेकिन हाणे दोस्तों मां ॿुधाईंदो वञा त होॾां जेको आहे सांवर बि वरी ट्रिक ठाहे थो पंहिंजे सौट सां वेही फसलुनि में ऐं उन खे पटियूं पढ़ाए थो त हीअं करिणो आहे, असांखे हीअं करिणो आहे। क़ासिम खे हथीको करिणो आहे। दोस्तों क़ासिम खे हथीको कंदा छाजे हिन को बदिलो वठंदा कंहिंजो शमशेर जो सांवल जे यानी भाउ जो। अहिड़े हिसाब सां अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। बाक़ी फ़िलहालु रुंडे जूं ॾही आङुरियूं गिह में आहिनि, मथो बि गिह में आहे, कढ़ाई में आहे, मज़ा ई मज़ा पैसा ई पैसा हली वठे पियो ऐं इहे सभु पैसा होॾां ॾे पई तव्हांखे ख़बर आहे सीन आहे बेगम। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।